बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज पूरे सिंध का जेको आहे शहीद नसरुल्लाह गडानी के भेटा पेश करण के लाइ पूरे सिंध में काफ़िला अची रहा आहिनि। अहिड़े ई नमूने सां खानपुर महर मजा ही असांजी रैली काफ़िलो नौजवान तालिब हुसैन गडानी के क़यादत में शहीद नसरुल्लाह गडानी के ख़िराज अक़ीदत पेश करण के लाइ ॻोठ कबूल खान गडानी के तरफ़ जेकी आहे रवाना थे पई। सो ही दोस्त आहिनि अवांजे नज़र में आहिनि। शहीद नसरुल्लाह गडानी वाहिद उहो सहाफ़ी हुयो जैं जेको आहे मज़लूमनि जे लाइ तर्जुमानी कई, जैं ज़ालिम खे ज़ालिम चयो, जैं करप्ट माफ़िया के जेको आहे ललकारियो ऐं जेको आहे मज़लूम आवाज़ जे लाइ मज़लूम माण्हुनि जे लाइ आवाज़ बणियो ऐं उन तिर्द ते जेको आहे उन पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयो। शहीद नसरुल्लाह गडानी ज़िंदाबाद। शहीद जो जेको आहे मौत हयात ज़िंदाबाद। अज खानपुर महर में शहीद नसरुल्लाह गडानी के ॿी वर्सीअ ते वञण जे लाइ असांजो ही काफ़िलो खानपुर महर खां निकिरे पियो। असीं सिर्फ़ु एतिरो चवंदासीं, कातिल खे एतिरो चवंदासीं, शहीद नसरुल्लाह गडानी एक शख़्स न हो, वो एक नज़रियो हो ऐं नज़रियो कदें भी कतल ना थींदो, नज़रियो कदें भी गोलीअ जो खाज ना थींदो। अॼु पूरी सिंध में हर बच्चो नसरुल्लाह गडानी जो आवाज़ आहे। असीं एतिरो चवंदासीं, नसरुल्लाह गडानी ज़िंदाबाद।